मश्करन जो हाँ मश्करन जो गोठ तई खबर ही कर दी तुम्हें सोनावारी बेग खड़ी के रहे हो तुम खणी वारी केरवी दो जगह भर में लालड़ी बीठी तई न इने खई तई खणी पने पी के दी तस डोह वारी मवाल दी मुझे नहीं है मां यो मुझे मतलब था ओ जगह लालिया लाली सब समझा थी ये सब तो जा कमन तो ही लालो जा कन्न भरियान असा जे घर में रही असा जे मर्दन की मछराई थी मां सब समझा थी एकड़ी मुझे गाल बुध लाली मां घर जे सभनी बातन के कसम खणाई दो ये के के कोन छडी दो सा कसम खणला भी तैयार आया पर मूंखे हिकड़ी गाल जो दुख तो थे लालू तू पंजी लाली ते शक तो करी अमा लाली रोई छो थी छा थियो बाबा लालू चवे तो सोना वाली जगह बेगा और कलुआ चोराई आ अरे लालू खतड़न जा चबाड़ेल चिगम तू मुते शक तो करी ऐ मुजी धी के दड़का थो दी तुझी हिम्मत के थी चाचा कलू तू हर भरू कावड़ न करे हे जेके भी घर जा भातियन न सभनी के मां साख पत दी दस जी हर भर मां धनु जादो कायरो न थया केनो न थया अरे दे लुपरी मोहा तो मुके मश्करन जे गोठ में बिहरे ने इंजाम ला घुरायो हां सुरीली ओ सुरीली काथे मरी वई छा थियो छा वरी छा थियो कारो मुंह थियो कलुआ जो वरी हिन मश्करन जे गोठ में मोटी आयो आ मूंखे त खबर पए न त छा थियो आ ये सेड़ वांगु सीटी जी वियो ही सुरीली तोरो न्याणो निपात मुंह उहो चवे तो जेकी सोन वारी बेक आ उहा लाली मुखे ॾिनी आ मां तव्हांखे चोर तो लगा अय अल्लाह एड़ी गाल बुधण का पेरे सके मौत छो न ते ॾिनी असां भला एड़ा बेवड़ाऊं जो पंहिंजी धी जे घरां चोरी कंदासीं सुरीली एडा पार छो थी कढी केड़ो पड़े मरियो आ रंफाट बदी करी इहे ले किए तो लालू तहा के छडे पेरी ही ते सोन वापस कर वो पाजो जको कचकोल थई न वो वठी वनी मश्करन जे गोठ ता तो लुड़ लहे मूंखे सब खबर आ मुझे लालो या कन्न तो ही भरियान शैतान जी नानी गुंदड़ी मां तो के दिसा दी पीस छा दिया तू मुखे कंदी है छा मान जी झेड़े में तुंजो छा ने बाबल मुझो तो ख्याल इहो आ तुझे ने व्याज वारे धंधे का पिनर चंगो आ घट में घट बिन वक्त जी मानी मिलंदी वो भी छड़ो छा नहीं इतनी सलाह तो जे मूसा के हली छोला खपा गिटन में हो कारे मुर्गी छोले मसालेदार छोले गरम गरम छोला वठो मसालेदार छोला वठो छोले छोले मेरा को खानदानी छोला खपाईदा हो जा अरे डाटा ये जेके वाइस तो करी डाटा भला तो करी बुध मु वञा पुट व्याचारो धंधो छॾियो ई कोन्हे पर लॻे थो त मूंखे छोला खपाइणा ई पवंदा यार बाबल ॾाढो बेस्तो थियो हर इन कम के छॾ त सुठो आ फिलहाल त वॾियूं रिकवरियूं रहियल आहिनि पहिरीं रिकवरियूं कयां पोइ सोची तूं इहो धंधो छॾियां या कयां तूं बि 2 ॾींहं छोला खपाए पोइ ख़बर पए त तुंहिंजो घरड़ो हले थो या न मां त सम्झां थो त वरी बि मूं वटि अची फ़ोको कंदे लेडी बंदूक तुंहिंजो ठका बाबल ये खाब ॾिसण छॾे दे त मां तोॾे मोटी ईंदुसि अबू जी बबू हाणे तूं हिन ॻाल्हि खे खणी छॾ मूंखे रुॻो इहो ॿुधाए त जेको धनु वारो सोन आहे वाकई उहो चोरी थियो आहे या मिड़े इहो कूड़ो सचो ड्रामो ठाहियो अथनि न बबू न लखनि जो सोन वियो आहे लखनि जो इन धनु धोबीअ खे त 400 खनि डिग्रियूं बुखार चढ़ी वियो अथसि थेलनि जी असि हणोणाऊं अथसि हणोणा अलाए बाबल इहा त ख़बर ख़ुदा खे बाक़ी इहो सॼो घर हिक ॿिए ते इल्ज़ाम पियो हणे केॾी महिल हणनि था हिन कलूअ ते केॾी महिल इल्ज़ाम लॻे थो हिन वीचारे मवालीअ ते अरे हे पाण में विढ़ी मरंदा असुल चोर ते त असुल शक ई कोन ईंदो असुल चोर कहिड़ो चोर बाबल फिलहाल त मां कुझु बि नथो चई सघां पर यार सची ॿुधायां इहा जेका मां इज़त आहे न इज़त इहा ॾाढी ॾिघी आहे कुझु बि थी सघे असांखे सिर्फ़ हिन धनु धोबीअ जी गोबीअ खे ॾिसणो आहे त कीअं थो फतके कीअं थो तड़पे छो त वलू कंहिंखे वणे न वणे विचा गिरह ज़रूर खणे ठीकु 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 काथे पुतोई ऑटो काथे आने बैठो आ कुर्सी ते बैठो आ ब्लैक एंड तौर में थोड़ी वियो हिते ही आ अरे मुझो मतलब आ कड़े नतीजे ते पूते सोन जो के बे ते शक थई आ
सेठ साहब ॿियो शक मुंहिंजो जेको सोरो शरीफ़ आहे न मिस्टर कल्लू उन ते थो वञे। शरीफ़नि ते बि चक खपो आहे छा? ओ सेठ साहब हिन दौर में जेके कम शरीफ़ था कनि न उहे नामी गिरामी बि कोन था कनि। भला इहो तुंहिंजे सोरे कल्लूअ इहो कारनामो कीअं सर अंजाम ॾिनो हूंदो? असल में जेका मुंहिंजी ज़ाल लाली आहे इन पंहिंजी माउ जेका वेसर जी मरीज़ वारी ससु उन सां इहा सोना वारी ॻाल्हि कई हूंदी। उन वरी वेसर में साॻी सोना वारी ॻाल्हि पंहिंजे मुड़ुस कल्लूअ सां कई हूंदी। पोइ छा थो चई? कल्लूअ खे ॾियारियूं कुटबो हणास गोबियूं। बाबा मूं वारो सोरो कल्लू आहे सफ़ा शर्ती जुआरी ईअं हरूभरू थोरी को इहे मञंदो। पर हिकिड़ी ॿी ॻाल्हि अथव सूतरी साहिब खां सोट आणाईंदोमांसि न मन कमु किथे पुॼे। ठीकु आहे वारो कर कल्लू मां सिर्फ़ु तुंहिंजे करे वेठो आहियां न त मां अहिड़ो कमु करे ॾेखारे मां या धनु धोबी अहिड़ी हणंदोमान गोभी जो घर भत कोन ईंदो न। अमा लाली लालू खे चयो मूं ते शक न करे भली मूंखां कसम वठे मश्करनि जे ॻोठ में जंहिं कंहिंखे चवंदो तो वते त कल्लू चोर आहे सोन जो। ॻाल्हि ॿुध न्याणो आहे छॾे थो ॼासि न त कन ई कन कुटींदोसांसि। तो जुआरी ते एतबार बि कहिड़ो आहे हा? पहिरें नंबर जो चोर आई सॼे मुल्क जी मस्जिदनि में वञी कूड़ा कसम खणंदे बि तूं देर कोन कंदी। इन जो मक़सदु तुंहिंजो शक बि मूं ते आहे? शक न बिना ढक वारी गुंदी पक तम पक चोरी तो कई आहे। बंदि कर पंहिंजी हा पक पक फोली। कल्लूअ जे किरदार ते तूं शक थी करी तुंहिंजी हिम्मत के थी? अरे धुबी में फाथल कछू कल्लू कार मोहांडा तू मूंखे तो भोले चई तोखे ॻाल्हाईंदे शर्म कोन थो अचे? अन्न जी कुंती हणाए छो चंपो। ऐं घोड़ा तू मूंखे मारी तो हा मूंखे मारी तो ऐं निभागू तई ॾिसो बिठियूं माना तई मच्छरायोस थियो न इनके। हाँ कल्लू कल्लू धक न जमाईअ खे अकुल कर। हा झलीस मुड़ सके वॾी मगज़ में भौरी तस। बाबा छॾ बस झेड़े के तू ही मुड़ी वञ। अम्मा जो तो वारो सोहरो जंहिंजा छपर पारू थी सहन जड़ा लगा पिया उहो बि मूंखे चवे थो चोर ऐं तुंहिंजो मुड़ुसु लालू उहो बि चवे थो चोर। सॼे ॻोठ में मूंखे बदनाम कयो अथनि। मां हिते आयुसि छो? चाची तू हाणे बस कर थदी थी इहो लालो जो मसलो आहे। मां बि सभु कुझु सम्झां थी त हिन घर में शैतानगिरी केर थो करे। गुंदड़ी मां सम्झां थी। एॾे पुलिस वारो ॿियो त ख़बर चार भला ने गोल्ड माना सोना वारे मसइले खे किथे पुॼायो उन खां पोइ मूं वारे मसइले में बि त हथ विझो न। मसलो इहो आहे त असां तव्हां वारो मसलो हल कंदासीं वलू साहिबु। तव्हां रुगो मसलो ॿुधायो त मसलो कहिड़ो आहे? छो लखनि करोड़नि जा केस था हल कयूं न चांहि न पाणी न मीडियो न सिगरेट। अरे लखनि करोड़नि जा मसाला हलो कयो था पर ठीकु आहे करोड़नि खे छॾियो मुंहिंजा जेके तव्हां ॾे 2-3 लख रुपया आहिनि उन जी का वठ पकड़ कयो। हाँ वलू तुंहिंजे पैसनि जो मसलो हल कंदा पर तूं असांखे रुॻी मुर्गी खाराइजां फिराई हाणे ई सां। अरे हेॾे फिराई मुर्गी दिलि थी चवे त तोखे फिराई मुर्गी करे खाई छॾियां। अरे असांखे पैसा केॾा आया जो हुनखे आसरो थो ॾे। छा चपर छा पर हिन वल्लूअ खे साम्हूं था ॾिसूं न त असांखे बि मोगो थियण ते दिलि थी चए मोगो। सुतीरी साहिबु परेशान तव्हां न थियो तव्हांखे 8-10 ॾींहं मोहलत ॾियां थो इन धनु धोबीअ जे सोन वारो मसइलो हल ठीकु आहे। तेसि ताईं मां ॿियनि कर्ज़नि खां उगाड़ी करे वठां तकड़ कान्हे पर मुंहिंजी ख़बर अथव न। छा वल्लू कंहिंखे वणे न वणे पर विचां गिरह ज़रूरु विचां गिरह ज़रूरु करे विचां गिरह त असांखे हा भई शर्म कर शर्म मूंखे नाजी दी नारगी आहे हराम आहे इहा बि हराम आहे न खाओ। इजो थो अचे लालू सफ़ा ईअं जेको गिकूं ॻाड़ींदो ईंदो अचण सां पहिरीं त नक खे हीअं हीअं कंदो 14 चकर करे नक ॻाढ़ो करे चवंदो असां ते इहा कावड़ कंदो त तव्हां रिवस खे छो कावड़ाए कढियो आहे। ॻाल्हाईंदो ख़बर ई कान पवंदी ॿुधीअ मां। लालू छो काढ़बो रिवस खे काॾे करे छॾियो छो रिवस छा थिए लालू जो? अम्मा रिवस लालू जो पीउ आहे इज़त जे करे घर छॾे वियो आहे ऐं इहा इज़त लालू जी नए मॉडल जी माउ आहे। वारी हिन ज़ाल सरीली जो बि अलाए छा थी एतिरा खमीरा वठी आयो आहे उहा खाए कान थी उन ॾींहुं बि आयो आहे बंदर ते वेठी गाह खाए। अमा लाली हिन जो दिमाग़ सफ़ा ख़तम थई रख शर्त। बाबा शर्त छाजी रखूं उहो सभु खमीरा अधो लालू खाई थो वञे तॾहिं त एतिरी यखी थो हणे। खमीरा पिया आहिनि पावली कूड़ थी हणे अमा खां खाइण विसरी विया आहिनि। खमीरनि खे हणो खार में
पर इहो सोचो लालू न जी पुछे त मुआरो गाबो काॾे हो त पोइ हुनखे छा चऊं त तुम्हारी गाबी गाबा ॿई विया। छा वरी छा चवंदासीं? सिधी ॻाल्हि कंदासीं त जहिड़ो करे पाण घर मां निकिरी वई आहे असां थोरी कढियूं आहिनि घर मां। हा असां धिका छो ॾींदासीं न। भला इहो त ॿुधायो धिका ॾिना कंहिंखे अथव? अम्मा इहो रीवा साईं इज़त सां जहिड़ो करे घर छॾे विया आहिनि। हा यादि आयो। वञी धूड़ पाए रिवस पपीते जो बिज जहिड़ी इज़त तहिड़ो रिवस चंडे खे ॻोल्हे लथो आहे। ये ॿई त चंडरा विया खॾ में वञी पए पर जो लालू आयो अची ॼाड़ी हणंदो मथो ई खाई वेंदो रक्षक लालू तुंहिंजो जंहिंमें बि शक कान उनखे पुरछण मुंहिंजी अमानत मूंखे वापसि करा। सेठ साहब हाज़िर हाज़िर जीअं तव्हां चओ त तीअं थींदो बाबा। तुंहिंजे घर जे बातिनी इहो कमु न करायो आहे। इहो किरोड़नि जो सोन तुंहिंजे घर मां केरु खणी वियो? मूंखे सच ॿुधाए न त मां या धनु धोबी अहिड़ी हणंदोमांइ गोभी जो घर भत कोन ईंदी। हलो पोइ ईअं चाचे कलू छो कयो? मुंहिंजे पीउ जी ख़बर न अथसि छा? हुनजी ग़लती खे न ॾिसी मुंहिंजी इज़त जो ख़्यालु करे न। मां वेंदुसि बाबे खे परिचाइण। छा थियो आहे? रिवर्स खे कावड़ायो आहे छा? सेठ साहब इहो मुंहिंजो सोरो कलू आहे न ऐं मुंहिंजो पीउ रिवर्स हिननि पाण मुंहुं मारी कई आहे। बाबो सरी घर छॾे हलियो अथई। रिवर्स खे परिचाई घर वठी आहे ऐं कलूअ खे सम्झा छा ते वरी कलूअ जो दिमाग़ ख़राब थियो आहे। सेठ साहब वञा थो घर ॾिसां थो ॾोही बाबू आहे या मुंहिंजो सोरो कलू आहे केरु बि हूंदो सिंगल न डबल बुर्श लॻंदुसि। अस्सलाम वालेकुम ॻोठ जा चङा मुड़ुस तव्हांखे वलूअ जो सलाम। अड़े व्याजी अकुल कोन्हे छा? अकुल बि व्याज ते ॾेई छॾियो अथई आहे। ॾिसी थो त लेडीज़ गॾु आहे पोइ बि सलाम थो करी। अड़े चरिया सलाम वराइण ऐं सलाम करणु असां मुस्लमाननि जो फर्ज़ु आहे चरिया। अड़े फर्ज़ जा पुट इहे सलाम तो ते ठहनि ई कोन था। ये सलाम मूंखे न सेखार मुंहुं लॻे। छॾीसि बुरको मथे करे वीचारे जो साह मुंहुं साड़ जे हेॾी सारी गर्मी लॻी पई आहे। अड़े रे भली साह मुंहिंजे या कुझु बि थिएसि हा तुंहिंजो छा वञे? हा इज़त मुंहिंजो नंगा मुंहिंजी ज़ाल आहे हिन ते मुंहिंजी मर्ज़ी हलंदी। तूं चुप करे बि वाछरा काॾे थो वठी वञीसि? तूं छो थो पुछी? हा तुंहिंजी का भेण आहे छा? अड़े दीन दुनिया में मुंहिंजी हिकिड़ी भेण आहे। मूं हुनखे कॾहिं पंहिंजी भेण न सम्झो आहे न चयो आहे। अॻु ही त मुंहिंजो टारगेट आहे हिनखे मां भेण कीअं चवंदुसि? लालू तूं अची वई? डैडी तूं अची वई? मां पंहिंजा लटा कपिड़ा खणण आया तव्हांजे घर कोन आयो आहियां। मां हिन घर खां तोहफ़ा कई न वरी तव्हांजे हिन घर में पेर पाईंदुसि पोइ 2 महीने मां ॿेर खाईंदुसि। हा लालू ॾिस मां तोखे हथ थी ॿधां तूं घर में न आई त मूंखे घर खाइण थो अचे। छो मां घर खां ॿाहिरि से घर में बलाऊं थी अचनि छा? या को कारीगर थी ॾिसी? लालू तूं पंहिंजी लाली जी मजबूरनि खे छो नथो सम्झी? मां त तूं कहिड़ी मजबूरी सम्झा? अरे लालू मुए लालू जो ज़िद त ॾिस लालीअ खे घाह ई नथो विझे। अम्मा अधी लाली के अधु लालू घाह छो विझंदो? अधी लाली को मेह आहे छा? अरे पावली तोखे त हर वक़्तु मश्करी हुजे रुगी। अम्मा ई ॻोठ ही मश्करनि जो आहे त मश्करी त हूंदी न। दुआ कर त लाली ऐं लालू परची वञनि। अम्मा अल्लाह कंदो परची वेंदा असां न ज़िद करे बि परचाईंदासीं। अल्लाह कंदो। अरे रे शिकिल गुम कर न त सूबेदार सूतरीअ खे चई अखियुनि में मिर्च विझाईंदोसि पाण जहिड़ो अंधो करे छॾींदी। मुंहुं ढक। ॿियो ॿुधो कहिड़ा हाल अथई? ॾिसी कोन थी पट फसील बीठो आहे। मुंहुं ढक। अरे रे ॻाल्हाई मूंसां थो ऐं ॿिले वांगुरु ॾिसी हेॾे थो। हा छपड़ा छो सोनी माई कॾहिं कोन ॾिठी अथई आहे? घर में खजिया जिन रहाईंदा हो छा? अड़े तुंहिंजी ज़ाल खां हवाल कोन पुछंदो तोखां पुछंदो कहिड़ा हाल अथई? हा वॾी ॻणती थी मुंहिंजे हालनि जी। हल मुंहुं ढक हल 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 हल। छा त नकाब में अख छा आहे? उकाब जहिड़ी हेॾी अखि तॾहिं त मां मरी पियो आहे। अहिड़े शबनम राली तुंहिंजो गानो तुंहिंजी अके शराब खानो
मस्ती बरोक में खानो तुझो रूप एक खजानो आ जय मुके कयो दीवानो आ है हेड़ी मुझी इज्जत किथे हो तोखे बेइज्जतो न कर लालू मूंसां परची पो चई त भला मां तोखे पहिरे पवां जहू कलाम चवां बाहूं बि ॿधंदी सैं पेरे बि पवंदी सैं लालू मूंसां परची पो लालू मूंसां परची पो ये तुंहिंजा कलाम मूं ते असर कोन कंदा मसलो अहिड़ो कयो अथई न हिते बुर्श लॻंदा सिंगल न डबल लालू भला कर मूंखां कहिड़ी ग़लती थी आहे जो मूंखां खणी मुंहुं मोड़ियो अथई तुंहिंजे पीउ कलूअ खे जे मां हिन घर मां कढां तोखे कावड़ वठंदी न मुंहिंजे पीउ खे मुंहिंजे सॻे पीउ खे मुंहिंजे माउ जे मुड़ुस खे तव्हां हिन घर मां ईअं तड़े कढियो आहे जीअं बांगो कुकुड़ पराए घर में ॿिए कुकुड़ खे कित कितायूं कढणु वेंदो आहे लालू मूंखे तुंहिंजो कसम असां चाचे रिवस खे कोन गॾियो आहे चाचो रिवस त पंहिंजी ज़ाल जे चवण ते निकिरी वियो आहे भला ॻाल्हि त ॿुधो न उन मां जेका इज़त हुई उन सां सभु घर जा भाती विढ़ंदा त हिन घर में कीअं रहंदी मां बि सम्झां थी लॻे थो तेने माई इज़त चाचे रिवस सां गॾु तोखे बि तावीज़ प्यारिया आहिनि तावीज़ मूंखे छो प्यारींदी हू मूंखे पाण चवंदी आहे त अब्बा लालू मूंखे लॻे थो जेका लाली जी माई सुरीली आहे न इन तुंहिंजे लाइ तावीज़ कराया आहिनि हा इन तोखे तावीज़ प्यारिया आहिनि तॾहिं त तूं लालीअ जी हर ॻाल्हि खां इनकार नथो करे ऐं बराबरि हीअ ॻाल्हि लॻे थी मां तुंहिंजी हर ॻाल्हि खे मञी थो आहियां अलाह कंदो हिन इज़त खे उरड़ी निकिरंदी जेको मूंखे लालूअ खे विढ़ाए थी खामखा मुंहिंजे मुड़ुसु गुदाम ते इल्ज़ाम आयो अथनि अम्मा बाबू कलू गुदाम आहे छा जरी तोखे त हर वक़्तु मज़ाक सुझंदो आहे मां गुदाम पई चवां हा उहे बि वात मां निकिरी वियो पर पिणे बि गुदाम खां घटि त कोन्हे कोन अम्मा कंहिं ॿिए जी नज़र लॻेसि या न लॻेसि पर तुंहिंजी नज़र बाबे खे खाई वेंदी कोन थी पिणे खे नज़र लॻे उहे बि पिणे ते नज़र जो को असर कोन थींदो आहे सभिनीनि खे रुगो पंहिंजे मसइले जी लॻी पई आहे मुंहिंजो मसइलो कीअं हल थींदो अदी जेकर अधो लालू नथो पचे नई त असां छा कयूं मूंसां लालू तॾहिं ई परचंदो जॾहिं असां चाचे रिवस खे परचाए वठी ईंदासीं रुठाए हुजनि पर हुजनि हयाती मां कान हलंदीसीं इन इज़त खे परचाइण भली न अचे धूड़ वञी पाए इहा इज़त वञी धूड़ पाए पर लालू त हिन घर जी मानी कोन थो खाए अदी तुंहिंजो इहो मसलो बि हल कयूं था अचे अधो लालू त उनखे झले बियूंसि था तूं ज़ोरी उनखे वात में मानी गुदीसि जीअं सैन वारी मशीन में अटे जा पेड़ा गुदबा आहिनि कल्लूअ खे धनुअ ताक ते घुरायो आहे अचे त पोइ तुंहिंजे राणे खे परचाए था कल्लू जेकॾहिं तोखां का ग़लती थी वई आहे त ॿारनि खां ग़लतियूं थींदियूं रहंदियूं बाबा तूं ज़ाहिर कर हरू भरू ग़रीबनि खे आड़ा में न विझ उन्हनि जे मथां मुसीबत अची वेंदी सेठ साहब ख़ैर त आहे तुंहिंजी तबियत त सही आहे परेशानी त इहा आहे त मुंहिंजे सोन जी बैग गुम थी वई आहे पाण खे त कराची जो रहाकू थो सॾाई कराची जो रहाकू या खच्चरनि जे ॻोठ जो रहाकू अकुल तुंहिंजो बि मुंहिंजे गोॾे वांगुरु वञी बचियो आहे जेकी शइ बैंक में रखणु घुरिजे उहा तूं वरी ग़रीबनि जे घर में थो रखी हाणे जॾहिं इहा शइ गुम थी वई आहे त सॼे ॻोठ खे शकारो खणी चकायो अथई चाचा सोरा ॻाल्हि सही लख जी कई तूं बस कर माली छो बस कयां पुलिस जे हथां मोचड़ा मूंखे खाराई बेइज्जती मुंहिंजी कराई छा मिलियई मिले या न मिले पर मां खुटको त लाहींदुसि न माण्हुनि खे कुटको ॼाराए पंहिंजो त खुटको लाई वारे सेठ धनु वाह मां तोसां शराफ़त सां ॻाल्हायां ऐं तूं वरी को डायरेक्टर वांगुरु वरी बेइज्जतो थो करी मूंखे मां छा सेठ साहब शक कई त मुंहिंजी शराफ़त ख़तम थी वई न असां तोखे मिंथूं कयूंसीं इलाज कयासीं त तूं करोड़नि लखनि जो सोन खणी असांजे घरनि में रख पोइ वरी असां ते ई शक कर असांखे ई पठाणा वड़ेवा सेठ साहब ग़लतियूं करी पाण ऐं बूट खाराई असां ॻोठ वारनि खे इहो किथां जो इंसाफ़ आहे सेठ साहब मां त चवां थो वरी कराची वञ साल खनि वञी रह इन पंहिंजी ख़ाली खोपड़ीअ में नओं को दिमाग़ विझराए अचे लॻे थो तो वारो मेजालो हू थी वियो आहे मौली छा चवंदा आहिनि जाम थी वियो अथसि मज़ग हो जेको दवाउनि ते तारीख़ बारीख़ लिखियल हूंदी आहे हा हा हो तारीख़ जे भरिसां लिखियल हूंदो आहे डेट एक्सपायरी डेट एक्सपायर हा हा ओ इहो तुंहिंजे दिमाग़ जी तारीख़ ख़तम थी वई आहे हाणे वरी नवीं शयूं ठपा लॻनी पोइ को तुंहिंजो दिमाग़ सही थिए या वरी मेजालो मटरा या वरी को ॿियो मसालो मेजाल में गुदरा सेठ साहब मां घर छॾण खां पोइ ॾाढा धिका थाबा खाधा वञी सुधरियो आहे
वरी मुंहिंजो ब्लड प्रेशर तो मथे करी रखी शर्त हाँ हिन खे मवाली मां दॿाइण आयुसि ही त मूंखे दॿाए वियो छो बि शर्त रखे हा पोइ सेठ साहिब वरी अंध में फायरिंग कंदे त पंहिंजा माराईंदे न इन जे करे तूं बि सोचे सम्झी पोइ को कदम खण न अख पट मोरो अची वियो अथई हरू भरू बेगुनाहनि खे न कुटरा इन में तुंहिंजी हूअ ख़राब थी वेंदी रेपुटेशन हा इहा मुंहिंजो मतिलबु आहे त इन खे सिंधी में चवंदा तुंहिंजी साख ख़राब थी वेंदी पोइ सुभाणे ॻोठ में को सलाम ई कोन कंदई इन करे हथ खे हल्को रखो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम सुमर लॻे थो ही आख़िरी सलाम करे विया छा सेठ साहब तो तव्हां सोन जो छा था कयो सोन बाक़ाइदे सोन जो कंदुसि हाणे पुलिस खां लालूअ जे घर जी तलाशी कराईंदुसि पोइ ख़बर पवंदी छो त मां या धनु धोबी अहिड़ी हणंदो आहियां खोबी जो कंहिंखे घर बि हथु न आहे ईंदो धक तो कोन लॻो धक कोन लॻो पर ज़रे घटि चश्मो भॻो मर्द ॿाहिरां ईंदो आहे त को खंघ खुड़को कंदो आहे तूं ओचितो नाज़िल थी थो पई मूंखे कहिड़ी टीबी आहे जो ॿाहिरां ई खंघ थो अचां मूंखे खंघ अचे थी न तब नथो खंघा जे निछ थी अचे तब निछ नथो ॾियां हाणे बि वञे पियो जहांगीर घिटीअ सां त दसे ऐं ज़री किरोना वारी सुई हयंसि तूं परवाह न कर मर्ज़ सिहत ॾे वेंदो आहे मर्ज़ ॾे न वेंदो आहे सच पुछी न इज़त मूंखे महलात खां वधीक बि ही पंहिंजो घर थो लॻे हाणे होॾे लालिया ॾे न हलंदासीं जेसि ताईं लाली जेरी आहे न तेसि ताईं उते मोटी हलण जो सोचिजांइ बि न सामान खुटल त कोन्हे न ॿुधा मूंखे मंझंदि छा चाढ़ींदी अॼु पहिरियों ॾींहुं आहे आकरो गोश्त वठी आहे त को चाढ़ियो त का चङाई थिए हा न ठीकु आहे मां हाणे वञा थो वठी थो अचां देख वर लालू लंगा हाणे वहे वधी न गिग काथे आ पुट ताजी चंग मुड़सी धनु धोबीअ जे अॻियां चोर बणिया बीठा अड़े हाणे तो ताज बूथ बि ॾिसण नथो चाहे अरे असांजो खेर आहे धनु धोबी त ग़ैर आहे पर तुंहिंजी सॻी भेण आहे न सेठाणी उहो तुंहिंजो इहो किनो बेस्तियणो बूथ ॾिसण नथी चाहे उनखे छा थो चवीं अरे असल जा अंधा मुंह में का क्वालिटी आ तो में त का क्वालिटी कोने जीरो जे मथा जीरो -0 अरे वल्लू कंहिंखे वणे न वणे पर विचा किरो खणे भली वञी विचा किरो खण पर मूंसां मथो न हण न त मथो ॿ करे जन साईं बेगैरतनि जी बाल्टी जगह सफ़ा खाली आहे अरे मां किथे तो मुड़ा पुट मां वल्लू व्याजी वल्लू के वड़े न वड़े पर यो तारू हणे पुट अरे मां पुट आहियां पंहिंजे बाबे रिवर्स जो तो जहिड़े पी खां त खट खाली चङी आहे बेस्ता बंदूक हणी मारिया ऐं ॿी ॻाल्हि ॿुध इहे जेके हजमनि जे वटिण वांगुरु चिॿा कन खयो थो अथई न इन्हनि खे खोले मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी छॾे ॿीहर मुंहिंजे साम्हूं जहिड़ी बकवास की त सिंगल डबल पुछ ढोकींदो बेस्तनि जा चेयरमैन मां किथे तो मुड़ा पुट मुड़ार तो मुंबे बूटी कान्हे का मां वल्लू व्याजी वल्लू के वड़े न वड़े पर तानू यो जरूर वड़े छो थी रोई तबियत सही है न अम्मा ही लालू जे करे थी रोई नहीं किथे इज्जत लालू जी बी शादी ना कराए छड़े अम्मा लालू केतरो बि कावड़जे पर बी शादी कोन कंदो रखे शर्त अम्मा ये तो बाबो कलू चवंदो आहे तो में आदत किथां पई अम्मा चवंदन कारो बद कमरे सां रंग न मटे आदत त ज़रूर मटंदो पर हाणे मां जो सॼी उमिरि कलू सां रही आहियां उन जो आदत त पवंदियूं न अम्मा कुछ भी कर मूंखे मुंहिंजो लालू परचाए ॾे न त मां कारो पत्थर खाईंदी सही न पत्थर न खा तूं सूफ़ खा सेहतमंद थी अचे कलू त चवांसि थी अदी लाली तू या बाराणी न कर अदो लालू अची वेंदो हा मां पिणे कहिड़ी बि सूरत में लालू खे परचाए वठी ईंदो ड्रामा सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ जा तमाम एपिसोड हाणे ॾिसो HD क्वालिटी में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।